खबरनि जो सिलसिलो जारी आहे। ख़बर शामिल कंदासीं आवाज़ न्यूज़ चैनल जे रिपोर्टर मौजूद कराची मलिरबान रिपोर्टर नजीब अहमद ख़ास केरी जिस्तुजू फाउंडेशन ऐं एक्ट वुमेन फाउंडेशन जे अॻुवाणनि जो हैंड्स इंडिपेंडिंग लिविंग सेंटर जो दौरो। जुस्तुजू फाउंडेशन जे बानी सदफ रज़ा वेराइच ऐं एक्ट वुमेन फाउंडेशन जे सदर नाज़िर फातिमा हैंड्स इंडिपेंडेंट लिविंग सेंटर जो दौरो कियो। दौरे दौरान उन्हनि सेंटर जे मुख़्तलिफ़ शोबनि जहिड़ोकि इंफॉर्मेशन टेक्नोलॉजी, आर्ट ऑफ डेली लिविंग ऐं फिजियोथेरेपी सेक्शन जो जाइज़ो वरितो ऐं सेंटर जे कामयाब कमनि ऐं माज़ूरनि जी बाअख्तियारी में उन जी अहम कोशिश खे साराहियो। सेंटर जे मैनेजर लाल मोहम्मद बलोच महिमाननि खे इदारती कम ऐं माज़ूरनि लाइ फ़राहम कयल ख़िदमतुनि बाबति तफ़सीली सां आगाह कयो। दौरे दौरान सदफ रज़ा नाज़िर फातिमा ऐं लाल मोहम्मद बलोच माज़ूरनि जे हक़नि ऐं बाअख्तियारी जे लाइ मुस्तक़बिल में गॾिजी कमु करण जो अज़म ज़ाहिर कयो। मारो भील महिमाननि जो थोरो मञींदे उन दौरे खे अहमियत ॾिनी जॾहिं त लाल मोहम्मद बलोच महिमाननि खे सिंध जी सक़ाफ़ती वरिसे जो नुमाइंदो तोहफ़ो रिवायती अजरक पेश कयो। हिन दौरो माज़ूरनि जे हक़नि जी वकालत ऐं उन्हनि जे समाज में ज़िम्मेवार शहरी तौरु शामिल करण में समाजी कारकुननि जी अहमियत खे उजागर करे थो।